नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के ताज़ा ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा त मुल्क में कोरोना वायरस जा 16 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 1097 थी वियो आहे। बलूचिस्तान में 12 केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 131 ते पहुची वियो आहे। इस्लामाबाद में बि 4 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी 24 थी वियो आहे। सिंध में 413 माण्हुनि खे वायरस हुअण जी तस्दीक थी आहे। पंजाब में 323 ऐं केपी में 121 केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त किलगित में 3 केस साम्हूं अचण खां पोइ मुतासिरनि जो अंग 84 थी वियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के ताज़ा ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा त मुल्क में कोरोना वायरस जा 16 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 1097 थी वियो आहे। बलूचिस्तान में 12 केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 131 ते पहुची वियो आहे। इस्लामाबाद में बि 4 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी 24 थी वियो आहे। सिंध में 413 माण्हुनि खे वायरस हुअण जी तस्दीक थी आहे। पंजाब में 323 ऐं केपी में 121 केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त किलगित में 3 केस साम्हूं अचण खां पोइ मुतासिरनि जो अंग 84 थी वियो आहे।